सिंधवासियो हीअ कदम बाह में सड़िल ही कदम नाहिन। हीअ कदम अवां जे महबूब लीडर शहीद बशीर खान कुरैशी जा आहिनि, जंहिं सखर खां कराची ताईं सिंध जी ख़ुशहाली आज़ादी लाइ प्यादल लांग मार्च करे पिथूं कया हुआ। अचो त शहीद बशीर खान कुरैशीअ जी वरसीअ ते हिकु ई वचन कयूं त शहीद जे छॾियल सिंध जी आज़ादी वारे मिशन खे मंज़िल ताईं सिंधु देश जी आज़ादी ताईं जारी रखंदासीं। कराची जी 3 लख आबादी भी नहीं, पर अॼु कराची 2 करोड़नि खां वधीक माण्हुनि जो शहर आहे ऐं उन कराची जे अंदरि पठान कॉलोनी ठही सघनि थियूं, पंजाब कॉलोनी ठही सघनि थियूं। शहीद बशीर खान कुरैशीअ जा चयल लफ़्ज़ सॼी सिंध में वञी 1 करोड़ माण्हुनि खे चुमियूं ॾेई आयो आहियां, उन्हनि मां 10 लख बि माण्हू बि न ईंदा छा? शहीद बशीर खान कुरैशी पोइ दुनिया कराची में सिंधी माण्हुनि जूं सुमुड़ जूं छोलियूं हणंदे ॾिठो। बेल अल क़वामी मीडिया मूजिबि जिस्कम जी आज़ादी मार्च में 5 मिलियन खां बि मथे माण्हुनि शिरकत करे सिंधु देश जी आज़ादी जी घुर कई। 7 अप्रैल ते शहीद बशीर खान कुरैशी सिंध खे हमेशह जे लाइ यतीम करे हलियो वियो। 7 अप्रैल ते भेटाई जो भवन मां दर्दनि जी दंबूरे जो आवाज़ उथियो। 7 अप्रैल ते सन मां सुॾिकनि जो पड़ाॾो